बदीन में कायम क़दीमी इंग्लिश मीडियम गर्ल्स स्कूल 1 जी इमारत ज़ुबून हाल चापड़ करण सबब एक क्लास रूम बंद। बदीन शहर के विच में कायम क़दीम इंग्लिश मीडियम गर्ल्स हाई स्कूल बदीन 1 जी इमारत ज़ुबून थी वई, जॾहिं त स्कूल के 13 क्लास रूमन में 1323 का मथे शागिर्दाणियुनि जी दाख़िला होने सबब फर्नीचर, पीअण जे पानी, सफाई सुथराई समेत अनेक मसला जन्म वठी रहा आहिनि। टिगी अरसे खां स्कूल जी इमारत की मरम्मत न थियण ताज़ो एक क्लास रूम के चापड़ करण सबब उनके बंद कयो वियो, जंहिं सबब सख्त सीअ में शागिर्दाणियूं विरांडे में वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन ॾिस में स्कूल जे शागिर्दाणियुनि जे वालिदेन सिंध जे तालीम खाते जे वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो आहे त गर्ल्स हाई स्कूल बदीन 1 जी इमारत की मरम्मत कराई वञे, स्कूल के सहूलियतूं फराहम कयूं वञनि।